निकितासीं पंहिंजो बने खां बठोरे निकितासीं कंहिं कम सां ऑफिस जे ॿई असीं प्राइमरी टीचर आहियूं। हीअ बठोरे जे वेझो ई कारखानो आहे ऐं हितां असांखां पुर थी वई आहे 11 जे दौर ते टे माण्हू आहे 125 ते ऐं ॾींहं ॾिठे जो असांखे 11 जे दौर ते उन्हनि रोड ते बीहारे पुर कई आहे ऐं इहो हाणे थियो आहे तव्हां साईं अराब साईं गॾिया अथई ऐं पुर करे हाणे लही विया आहिनि। सर तव्हांजो नालो ऐं तव्हांजो तारो? साईं मुंहिंजो नालो आहे शबीर अहमद पलीजो ऐं प्राइमरी टीचर आहियां बने में। साईं जो छा छा पुरे आहे? साईं हुन में असांजा शनाख्ती कार्ड हुया बटूअ में ऐं तक़रीबन 5 खां 6 हज़ार रुपया मुंहिंजा हुआ शीशे में 2 मोबाइल हुया ऐं साईं जन जो त मूंखां जेको 10,000 रुपया हुआ मुंहिंजा ऐं जेको कार्ड हुआ शनाख्ती मुंहिंजो घरवारी एटीएम कार्ड हो मीरपुर बठोरो खड़कना मथे खालकना अच्छा घणो टाइम थियो आहे हिन वक़्तु जेको साईं हींअर तक़रीबन 10 खां 15 मिंट थिया यानी कि तव्हां 1:30 बजे लॻभॻि में थियो?